ये सारी चीज़ें आपको पता होनी चाहिए। और जब भी आप सुजाग थियो तो खबर ना है कहिड़ो भव आहे कहिड़ो ख़ौफ़ आहे तव्हांखे को सेक्रेटरी साहब आहे या ऑफिसर आहे असांखे पर अगर असें थोरो और तम कयो बियो ये जी पार्टिसिपेशन समझो इहा ही आहे। ॿिया बि दोस्त असां रहूं था करना है। बाकी अगर किसी को कुछ काम करना नहीं आता तो ये कोई बड़ी आई कोशिशूं काविशूं वरितियूं सभिनी खे सुजाग कयो गुरू हूंदो सभिनी ॿाहिरि जी ऐं ॿियो ख़ौफ़ ड्रिज 2013 खां शुरूआत कई थी। असां हिकिड़ी समरी मूव कराई हुई पंहिंजे सेक्रेटरी असांजे फेवर में कई हुई जंहिंमें अकाउंट असिस्टेंट खे 14 ग्रेड ऐं अकाउंटेंट खे 17 ऐं अकाउंट ऑफिसर खे 18 ग्रेड इहो असां वटि मौजूदु बि आहे। समरी मूव थी फनाम ताईं पहुचाई। अॼु इहा कोशिशि वरी थी आहे। इन जे लाइ वधीक प्रेज़ेंटेशन प्रेम कुमार साहब ॾींदो ऐं असां जेकॾहिं सभु गॾिजी अंथक महिनत कंदासीं जदोजहद कंदासीं त शायदि किथे न किथे के मंदिर ताईं पहुची वञूं। आई हिकिड़ो प्रोविंशियल हेडक्वार्टर ते आहे हुनजो नेक्स्ट प्रमोशन अकाउंटेंट 16 में सीटूं आहिनि 6 प्रोविंशियल हेडक्वार्टर में हिकिड़ी आहे आरटीआई ऐं असां पीडब्ल्यूटीआई में 4 ऐं हिकिड़ी जेके हींअर असांजा डिवॉल्व सीखे नहीं आए थे। यहीं आके सारा कुछ सीखा हमने भी और करते हैं। और आज पोजीशन ये है कि हम दूसरे बिल बनाना है। अगर आप बिल को प्रॉपर तरीके से बनाओगे जिसमें बहुत सारी किस्म का अलग होता है टेंडर का अलग होता है पंहिंजे कम में माहिर हूंदो न त इंशाअल्लाह ताला हुनखे केर बि कोन रोके सघंदो छो जो हुनजी रुकावट छा अची करूं जो मक़सदु उन्हनि जो इहो कोन्हे त असां कोन था अचूं या असां घर वेठो अॻे पंहिंजी मीटिंग मोशन थियो उन जे करे शायदि हू काफ़ी लोग वॾा आहियो असांजा वॾा भाउ थियो वॾो भाउ नंढे भाउ ते वीचार ॿुधासीं ॾाढा सुठी ॻाल्हि आहे ॿाहिरां इंशाअल्लाह जंहिंजे लाइ आउं हिनखे एक्सेप्ट थो कयां। तक़रीबन 2 महीना अॻु में असांखां 3 फाइल वरिता आहिनि अॼु तक हुनजो को बि तदारक कोन थियो आहे। इहा कमेटी जेका 10 ॼणनि जी अॼु तव्हांजे अॻियां सभिनी जे अॻियां सिलेक्ट थींदी असांजे मौजूदु बिल्कुलु बिल्कुलु खणबो साईं माइक आहे तव्हां ॻाल्हायो। माना हिकिड़ो मुस्तक़बिल आहे असां वटि त बाबा प्रमोशन आहिनि अपग्रेडेशन आहे सर्विस स्ट्रक्चर आहे उन जे लाइ असां काफ़ी कोशिशूं बि कयूं पहिरियों बि ॾिसो पिया न हाणे मूंखे ॾे